ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। भारतीय आबी अगराई ख़िते ला ख़तरो, गंगा मुआहिदो मुअत्तल करे बांग्लादेश जो पानी रोकण जी तैयारी। पहलगाम हमले के जवाज़ बणाए जंगी जुनून में मुब्तला भारत ख़िते जे अमन के ख़तरे में विझी छॾियो। सिंध तौस मुआहिदो मुअत्तली खां पोइ भारत जो बांग्लादेश सां गंगा मुआहिदे ते नज़रसानी जो फ़ैसिलो। 1996 जो भारत बांग्लादेश गंगा मुआहिदो 30 साल मुकमल थियण ते 2026 में ख़त्म थींदो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। भारतीय आबी अगराई ख़िते ला ख़तरो, गंगा मुआहिदो मुअत्तल करे बांग्लादेश जो पानी रोकण जी तैयारी। पहलगाम हमले के जवाज़ बणाए जंगी जुनून में मुब्तला भारत ख़िते जे अमन के ख़तरे में विझी छॾियो। सिंध तौस मुआहिदो मुअत्तली खां पोइ भारत जो बांग्लादेश सां गंगा मुआहिदे ते नज़रसानी जो फ़ैसिलो। 1996 जो भारत बांग्लादेश गंगा मुआहिदो 30 साल मुकमल थियण ते 2026 में ख़त्म थींदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।